मुझे तुम करो सैन धजे आशमर औलाद अली औलाद बतूल औलाद ज़हरा आशमर रब्बे मोहम्मद के समान वजीमा मुझे बिना तुझे थके न प्यारिया आशमर तुझे हुसैन बेनी मैं मस्जिद में मनानी होकर रखे मुझे सुनो सैन तुझे शमर और निहार चादर से कि आसमान गुलाब गुलसा तारा ककर गुलसा शेषमर मां जाने बिहारा बता जो का वो गुलसा मेरा में पर गुलसा सब तो कहीं तो सुभान अल्लाह अन्य बड़े आवाज़ और जो सुनो सैन तुझे शेषमर मां जाने बिहारा मेरा में पर गुलसा शिवा तुझे मुसलमान नदी शिवा मुझे मुसलमान ने अज करबला की धरती औलाद अली अज मुसलमान थई नाले जो सुभान अल्लाह शिवा खंजर बनियो ए शिवा मुझे जाना तुझे खंजर वाना में मजोई दो मगर सरगटा में मजोई दो ए शिवा तुझे शहीद करना में मजोई दो शहीद थिया में मजोई दो ऐ शिमरा मुझे शहीद करना दो नदी बाबा कुफे करबला में थी पर मुझे बाबा खुदा की जन्नत में थी ऐ शिमरा मुझे इस्तकबाल में कुफे जाता खुलना पर मुझे इस्तकबाल में जन्नत जाता खुलना ऐ शिमरा तो के नाम लेना मारो इतने ज़ियाद हो दो तो के नाम लेना मारो अल्लाह मुझे सलमान ने इतने साथ भागो पर मुझे सलमान ने मुझे मोहम्मद पावे अल्लाह वाले आवाज़ अच्छी वाली जो सुभान अल्लाह जो हुसैन ओ ताबुला खाने लगे वालो भाकर शादी लगे वालो बीबत खास के लिए जो ढवालो हुसैन है जी हकदार कौन है हुसैन बाबा जी हकदार डाले डाले बड़ी आवाज़ हुसैन है करे तो यजीद करे हाय करे दुश्मन करे हाय करे तो करबला वाला पर मुझे सुनो से है जी हकदार कौन है मुझे सुनो से बाबा जी हकदार जवाब माण्हुनि जे ज़हन में कोन हो पाणी पीआरे छॾी माशाअल्लाह हिन वीचारे दर्द में नारो आहियूं पर हिन वीचारो माहौल नओं आहे तेरा हुसैन मेरा हुसैन वाह हुसैन तेरा हुसैन मेरा हुसैन तुम जो हुसैन मुझो हुसैन वाह हुसैन वाह जेके चओ था वाह हुसैन माना तव्हां हुसैन साईं जा हामी आहियो जेके चओ जवाब ई नथा ॾियो पोइ यज़ीद जा हामी वाह हुसैन मेरा हुसैन मेरा
तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन अञा वरी आवा हुसैन असांजो आहे असां हुसैन जा हुसैन वटि नमाज़ असां वटि नमाज़ हुसैन वटि मस्जिद असां वटि मस्जिद हुसैन वटि क़ुरान असां वटि क़ुरान अञा वरी आवा असां मौलाना असां हे यार मोदी रामया सैयद हुसैन ओचितो बजे कर दूसरी की वापसी आ सैयदुल्लाह बेचारे फोन गई किसी बाकर शाह जीलानी वारो जंसु के हालत में छलू कोई पहुंचलू सुभान अल्लाह अल्लाह बोले आवाज हाथ उठाई दो सुभान अल्लाह हे यार मोदी अयो सैयद हुसैन को जी नमाज दो भाई सैयद ने आगे सुभान तव्हांखे जेको जेसी मिसाल न ॿुधाईंदुसि तेसी न ॻाल्हाईंदो इजाज़त ॿुधायां बिस्मिल्लाह जेकॾहिं सही आहे त ॿुधायो सही आहे मिसाल बिस्मिल्लाह आहे सही पर आहे हिन ॻोठ वारनि ते मालिक आहे तव्हां ते मिसाल छो त ॻाल्हायो नथा बरोचन जे ॻोठ में आई ॿोॾ कंहिंजे ॻोठ में बरोचन जे ॻोठ में आई ॿोॾ घरनि में पाणी औताकनि में पाणी बैठकनि में पाणी बरोच जी बुॾा यकदमि फ़ौज खे फ़ोन कयो त वारो कयो उॾी आहे फ़ौजी हेलीकॉप्टर काई आहे फ़ौजियुनि छा कयो पहिरीं खणी ॻोठ जा माण्हू घणा आहिनि मर्द औरतूं नंढा वॾा पोड़ा जवान माण्हू टोटल 300 फ़ौजियुनि जो जहाज़ जे ज़रिए माण्हू कढिया त माण्हू वधी विया 900 300 मां 900 फ़ौजियुनि जो अकुल हालांकि कड़क हूंदो आहे पर वीचारा परेशान थी विया जी माण्हू 300 वधी विया 900 बरोच जेके मरी विया वरी चेहरा खे कान्हे जेको बरोचनि जे ॻोठ जो वॾड़ो हो फ़ौजियुनि चयो उन खे जा ॻाल्हि सम्झ खां परे आहे जे माण्हू कयासीं 300 बस हिनखे थोरो इको हटाए ॿियो आवाज़ खोली कड़क इको हटाए जे माण्हू कयासीं त माण्हू 300 वधी विया 900 हाणे जेको वॾड़ो बरोचन जो तो जवाबु ॾे जंहिंजी मसइलो इहा आहे त असांजे ॻोठ वारनि जहाज़ पहिरियों दफ़ो ॾिठो आहे असांजे ॻोठ वारनि जहाज़ पहिरियों दफ़ो ॾिठो आहे तव्हां हिननि खे ॿोॾ खां बचायो छॾियो अचो पके ते